बाबा उन जगह ते मान चाहे तमाम को दोस्त हो ताल के अंदर घर करे सॼो उस्ताद जे कम लाईंदो तव्हां पंहिंजी जॻह ते कोन खपाईंदो पर तव्हां उस्ताद जो जेको चङो आहे जेको तंज़ीम रखियो आहे उहो जेको तव्हांजो राइट आहे तव्हां उनखे वठो ऐं तव्हां ख़र्च कयो जेकॾहिं तंज़ीम जे अंदरि तव्हां सिर्फ़ु यारी भाषा सां हलाईंदासीं चंदा न वठंदासीं पैसा न ॾींदासीं चारि माण्हुनि जे पास उहे त आसूं त हूंदा अबा वग़ैरह अदा मां घणो ई भरे ॾींदुमि पर निश्चित माण्हू बि हूंदा उहे कान ॾींदा ऐं मां हिन स्टेज ते असांजे पेटियल ते साबका ज़िले सदर ऐं असांजे पेटियल जो छा करे चवां सरपरस्त आला हिन स्टेज तां ऐं उनखे बि चवां थो जंहिंजो पेटियल जे अंदरि जेको मुनफ़रद किरदारु रहियो आहे मोहम्मद सालिम रज़ाई हुन पेटियल जे अंदरि पेटियल तंज़ीम हुजे या उस्तादनि जे मसइलनि में हुनजो आम रोल रहियो आहे ऐं हिन स्टेज तां उनखे गुज़ारिश कयां थो त तोने पेटियल जो रस्ता तूं पेटियल को आहीं तूं पेटियल को रहियो आहीं तोते हक़ थो बणे त हिन उस्तादनि जी ॻाल्हि अची कम में पंहिंजो किरदारु रहे सरदार साहब असांजी ॾाढा साथी कंदी आहे पर सरदार साहब जो जेको किरदारु आहे जेको अमल आहे जेको तालीम खे नुक़सानु करणु हुनजो किरदारु आहे उस्ताद जे इज़त ते वार करण जो हुनजो जेको अमल आहे जेको सिंध जे तालीम सां खिलवाड़ हुन कयो आहे असीं उन अमल जे ख़िलाफ़ आहियूं मां हर स्टेज में चवंदो आहियां त मिनिस्टर साहब असांखे इहो ॿुधाए त तव्हां इन 4-5 सालनि जे अंदरि सिंध जे तालीम जे अंदरि कहिड़ी बहितरी आंदी आहे सवाइ उस्ताद खे परेशान करण जे सवाइ बजट खाइण जे सवाइ बदअखलाक़ी करण जे को बि हुनजो किरदारु न हुयो सो इंशाअल्लाह असीं दोस्तनि चयो वापसि न अचो कनि दोस्तनि चयो हेठि वारी उस्ताद अचो त मसइला थींदा कट न थींदा जेकॾहिं इहे उस्ताद वेठा वीह पहुतो कराची में 100% जेको हाज़िर हुजे हुजणु खपे 100% हाज़िर हुजे जेकॾहिं हुजी ऐं यकीन त तव्हांखे ॾियण जे गुलाम रसूल उमर हटी वञे मरी वेंदो पर वापसि न ईंदो जे 100% हाज़िर हुजे चङी तरह सरकार सां हलो था स्टेट सां जंग कयो था ऐं सिपाही घर सुम्हारे अचो था सिर्फ़ु उहिदेदार खे जंग कोन लॻंदा त असांजो उस्ताद खे मोटिवेट कयो तव्हां ऐं उस्ताद ईंदो उस्ताद पुॼंदो छो जो हिकु मख़सूस नंढी ट्रेनिंग आहे उनजो मैसेज थो हले त TORP जे अंदरि समझ जे तादाद जो उस्ताद असांखे ट्रेनिंग ॾींदा हुननि खे ख़बर आहे त इहो असां ट्रेनिंग कंदासीं इन में असांखे बेनिफिट मिलंदो जे असां तव्हां सभु उस्ताद अहिड़ी वर्कशॉप कयूं उस्तादनि खे ॿुधायूं त तंज़ीम छा आहे तंज़ीम उस्ताद लाइ छा थी करे ऐं तंज़ीम छा वठी ॾींदी कराची में जेको तव्हां मक़सदु ॿुधाईंदव तव्हां ऐलान कयो उस्ताद सभु हुजे कराची त दोस्तो ही जेकॾहिं असांजा दोस्त सिंध जे अंदरि इलेक्शन जो को कुझु थियो ख़तमु थी वई ॻाल्हि हीउ हिकिड़ो हिसो सियासत कंहिं दोस्त जो हिज़्ब इख़्तिलाफ़ बाबा असांजी पेटियल तंज़ीम जे अंदरि का हिज़्ब इख़्तिलाफ़ जी पार्टी कोन्हे को तस्वर कोन्हे को कॉन्सेप्ट कोन्हे असांजी वेलफेयर जो पासो तंज़ीम आहे ऐं उस्ताद जी बहितरी भलाई लाइ सिंध जे तालीम जे बहितरीअ लाइ हिकिड़ी भलाई तंज़ीम आहे इलेक्शन थी सभु ख़तमु सभु उस्ताद ॿाहिरि आहियूं ऐं असीं इलेक्टेड जेके बॉडियूं आहिनि असीं उन्हनि जा जेको आहे सोई पैरोकार रहंदासीं टोटल उस्ताद जेके इलेक्शन कढी आहे वरी इलेक्शन थी वरी जंहिंसां तव्हांजो मन मने जंहिंमें तव्हां मुतमिल थियो जंहिंजो प्रोग्राम बहितर हुजे
हम तो नहीं सकते